नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त के ठुल मां खबर ॾींदाल ठुल शहर में सफ़ाई न थियण ऐं गंदो पानी पीअण खिलाफ़ SUP ऐं शहरनि जो टीम में ऑफिस अॻियां जोश बुरणो ऐं ॿियनि जी अॻवानी में एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो। असांजी रैली धरणो म्यूनसिपल कमेटी में हिकिड़ी मजबूरी तहत 3 ॾींहं थिया जेको तालका हॉस्पिटल में जेको हिननि पाणी शहर जे तक़रीबन नालनि जो उन में छॾियो वियो ऐं टाउन म्यूनसिपल कमेटी ऑफिसर जो तमामु मुसलसिल नंबर बंदि ऐं उनजे अमले बिल्कुलु उन वोट न ॾिनी। उनजे करे मजबूरन असांखे एहतियात रिकॉर्ड कराइणो हो ऐं टोटल ठुल जा सहाफ़ी बिरादरी बि असां सां हिन में हमेशह उहो बि ताउन कंदी आहे। अॼु बि हिन धरणे में मुज़ाहिरे में कवरेज जे लाइ मां उन्हनि जो बि नियाजी घुराईंदो आहियां ऐं CMO साहिबु जेको कुझु घड़ियूं लिखी वियो हो असां खां ऐं पहिरियां त हुन इल्ज़ामबाज़ी कई त तव्हां जेको आहे मूंखां पैसा घुरिया हुया ऐं असां उन ते जेको आहे उन सां तमामु घणो देश में आयासीं ऐं हुन इन जी मातलब कई त मां तव्हांजे लाइ न चयो आहे कंहिं ॿियनि जे लाइ ॿियनि जे लाइ त इहे पूरा इल्ज़ाम थो हणे पियो। सैयद या पोइ लॻे इहे अहिड़े क़िस्म जा असां वटि कोन्हनि जेके तव्हां खां पतो वठनि। असां निज शहर जो मसइलो खणी पोइ वटि आया आहियूं ऐं CMO इन शइ जो जेको आहे बाक़ाइदी यकीन दयानी कराई आहे त मां हाणे तालका हॉस्पिटल में जेके मोटर हणी ऐं पाणी उतां कढां थो ऐं हुन इहो बि वाइदो कयो ॻाल्हियुनि में त असां हुनखे रखियूं थियूं ॻाल्हियूं ऐं असां हुनखे चयो आहे त असां सन खां मोटी अचूं साईं जी सालगिरह सां वापसि अचूं ख़ैर सां सूमर ते CMO सां मीटिंग कंदासीं ऐं पंहिंजे 10 वार्ड जेके गिटियूं नालियूं सफ़ाई या शहर जो जेको बि मसइलो आहे हुन सां वेही मीटिंग कंदासीं ऐं हुन यकीन दयानी कराई आहे ऐं जेकॾहिं न करायूं त साॻियो ई असां हिते अॼु इहो ऐलान था कयूं पंहिंजे कारकुननि समेत हिते रोज़ जे बुनियाद ते असां हिते कैंप हणंदासीं ऐं धरणो हणंदासीं ऐं जेतिरे ताईं शहर जी मुकमिल सफ़ाई न थींदी ये एहतिजाज असांजो ओतिरे ताईं जारी रहेगा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।